शिकारपुर जे अंदरि जेका हिकिड़ो ट्रांसजेंडर जो माण्हू जेको आहे अब्दुल जब्बार, उनजी त ख़बर अचे थी त उनखे हायर कयो वियो आहे। अलबत्त जेका मदेजी टाउन आहे, गड़ियासीन टाउन आहे, बाक़ी जेके टाउन्स आहिनि उन जे अंदरि कोई बि हिकिड़ो ट्रांसजेंडर जो माण्हू जेको आहे उहो इलेक्ट नाहे कयो वियो। उन हवाले सां असां हिते उन्हनि जेके मदेजी में हिते असां वटि फ़क़ीर आहिनि, अंग्रेज़ी में ट्रांसजेंडर जा माण्हू माना चयो वेंदो आहे, त उन्हनि सां असांजी मुलाक़ात थी आहे। उन्हनि जो गुरू आहे हितां मदीजी जो, जंहिंजो नालो आहे सनी। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। त सनी, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त जेको टाउन में हिन वक़्तु जेको ट्रांसजेंडर जी हिकिड़ी सीट आहे उन में तव्हांजो को माण्हू खयो अथव कोन? न, मदीजी जो कोई बि माण्हू न खयो अथऊं। अच्छा, तव्हां सां कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि राब्तो न? कोई बि न, कोई राब्तो न, कंहिं माण्हू असां सां कोई राब्तो न कयो आहे, न ई असांखे कंहिं चयो आहे। असांखे का ख़बर ई न हुई। अॼु तव्हां असांखे ॿुधायो आहे तॾहिं असांखे ख़बर पई आहे। तव्हां असां ॾे आया आहियो त तॾहिं असांखे ख़बर पई आहे। असांजा हक़ूक़ आहिनि, असांखे मिलणु घुरिजनि। असां पंहिंजे हक़ूक़नि जे लाइ लड़णु था चाहियूं। असां पंहिंजे फ़क़ीरनि जे लाइ कुझु करणु था चाहियूं, पंहिंजे शहर जे लाइ कुझु करणु था चाहियूं, ग़रीब अवाम लाइ कुझु करणु था चाहियूं, पर असां ॾे कोई आयो न आहे। जी। अच्छा, जेकॾहिं हीउ जेको गवर्नमेंट हिकिड़ो कानून लागू कयो आहे त हिकिड़ो ट्रांसजेंडर जो माण्हू, जंहिंखे असां फ़क़ीर बि चवंदा आहियूं, खदड़ा फ़क़ीर बि सिंधीअ में असां उर्फ़ में जेको आहे चयो वेंदो आहे, त उन्हनि में खे हिकिड़ी सीट जेका अलाट कई वई आहे, त तव्हां छा था महसूसु कयो त इन सां कुझु फ़ाइदो थींदो, तव्हांखे ख़ुशी महसूसु थिए? ॾाढी असांखे ख़ुशी महसूसु थी थिए। बिलावल साहब जो असां थोराइता आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं जो उन्हनि असांखे हिकिड़ी पहचान ॾिनी आहे, असांखे अॻिते आंदो वियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिन ॻाल्हि जी। अच्छा, हिन वक़्तु जेको आहे पुठिएं दफ़े हिकिड़ो कानून बि पास थियो हुयो जेको NIC बि ठाहिण जे हवाले सां, त उन्हनि जा NIC बि ठाहिया वञनि, त तव्हांजो NIC ठहियलु आहे? मुंहिंजो NIC ठहियलु आहे मर्द ख़्वाजा सरा सां। अच्छा। उते छो जो पहिरियों मर्द ख़्वाजा सराफ़ अचनि, सऊदी वञण जे करे, हज उमिरि ते वञण जे करे, त मर्द ख़्वाजा सरा इन जे करे लिखायो वियो। छो जो असां वेंदासीं अगरि सऊदीअ हज उमिरि ते, त असांखो मर्द जी पुछा थिए आहे। असां औरत लिखायूं त मर्द जी पुछा थिए आहे, पर असां मर्द ख़्वाजा सरा असांखो इन जे करे लिखायो आहे। बाक़ी आहियूं असां फ़क़ीर। ईअं अॻ में जेको आहे हलफ़ बरदारी जेकी रिज़र्व सीटुनि जी थी आहे, उन्हनि में जेको आहे ट्रांसजेंडर जा माण्हू न खया विया आहिनि, जॾहिं त माण्हू हिते मौजूदु आहिनि। अच्छा सनी, तव्हां ॿुधायो त हिते मदीजी में या गड़ियासीन में बि आहिनि? हा, गड़ियासीन में बि आहे। निशा आहे, शिकारपुर वारे फ़क़ीर जो चेलो आहे, उहा रहंदी आहे, निशा नालो आहे हुनजो। गड़ियासीन में बि आहे फ़क़ीर। मदेजीअ में मां आहियां, सनिया मुंहिंजो नालो आहे। सनी सनी मूंखे चवंदा आहिनि सभई। मां आहियां। लखीअ में बि आहिनि जेको आहे, पोइ हाणे अलाए छो कंहिंखे कोन चयो वियो आहे, अलाए छाजे करे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त हिननि सां कंहिं बि क़िस्म जो DC सतह सां ई या SC सतह ताईं, माना कंहिं बि हिननि सां राब्तो करण जी कोशिशि ई नाहे कई। वॾी ॻाल्हि इहा आहे। ऐं मूंखे त हींअर जेको आहे इहा बि इंफॉर्मेशन मिली आहे त ग़लति तरीक़े सां हिकिड़ी प्रोपेगंडा बि हलाई वई आहे त हिते हिन क़िस्म जा माण्हू मिलनि ई कोन था। जेतोणीकि मां तव्हांखे ॿुधायां त ट्रांसजेंडर जा माण्हू हिते काफ़ी तइदाद में मौजूदु आहिनि, उहे विल बि आहिनि। अच्छा, अव्हांखे जेकॾहिं ऑफर कई वञे टाउन कमेटी में रिज़र्व सीट जे लाइ, त तव्हां माना फॉर्म भरींदव, तव्हां इलेक्ट थियण लाइ तयारु आहियो? हा जी जी, छो न, ज़रूरु। असांखे अगरि ऑफर थींदी त असां छो न वेंदासीं। असांजी ख़ुशी आहे असांखे अगरि अॻिते कयो वेंदो त असां छो न वेंदासीं, ज़रूरु वेंदासीं। अच्छा, उते जेको आहे त तव्हांखे सनी माना जेको आहे त थोरो घणो काई इंफॉर्मेशन जेको आहे अॻ में टाउन कमेटी जे हवाले सां कुझु आहे त टाउन कमेटी में कहिड़ा कम थींदा आहिनि? टाउन कमेटीअ में इहे ई कम थींदा आहिनि, शहर जूं मिसाल गंदगियूं वग़ैरह, हे हो गिटियूं, रोड, रस्ता। हिते त मदेजीअ में त अहिड़ो कोई बि माहौल न आहे। काफ़ी गिटियूं आहिनि अहिड़ियूं ख़राबु लॻियूं पियूं आहिनि, काफ़ी महला आहिनि सफ़ा गंदगियूं। जेके ट्रांसजेंडर जा माण्हू आहिनि, ख़ासि करे जीअं तव्हां जीअं आहियो, माना फ़िक्र जा माण्हू जा लहन जा माण्हू, त उन्हनि जा एक्चुअल मसइला छा आहिनि? उन्हनि जा मसइला इहे आहिनि त असां अगरि किथे वञूं था, कोई बीमार थो थिए, किथे वञूं था, पहिरियों त असांखे मिसाल जेको आहे ॾिसी ठठोला करणु, हे हो करणु, यानी कि एॾो असांखे रिस्पॉन्स नथो ॾिनो वञे। असां पंहिंजे फ़क़ीरनि जे हक़ूक़नि लाइ लड़णु था चाहियूं। आम माण्हू जेके माहौल आहे शहर जो, गंदगियूं वग़ैरह, असां उन्हनि जे लाइ बि कुझु करणु था चाहियूं। छो नथा करणु चाहियूं? असां साफ़ु सुथिरो माहौल था चऊं त असांजी मदेजीअ में साफ़ु सुथिरो माहौल हुजे। असां उथणु था चाहियूं, छो न? असां सभु कुझु करणु। उन खां अलावा माना तालीम जो मसइलो आहे, जीअं सिहत जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं असां इलाज जे हवाले सां वञूं था त मसइला थियनि था, त अहिड़े तरीक़े सां माना जेकॾहिं ट्रांसपोर्ट में तव्हां वञण जे हवाले सां बि के मसइला थियनि था, या तालीम जे हवाले सां?
जी रहाइश जे हवाले सां हा थियनि था ज़रूरु। शहर में खोड़ ई मसइला आहिनि, इलाही मसइला आहिनि। असां सभिनी खे हल करणु था चाहियूं। अगरि असांखे अॻिते कयो वियो त असां उन्हनि सभिनी खे जेको आहे मुतमइन कंदासीं, सभिनि जो असां ख़्यालु रखंदासीं। अच्छा हिते माना तव्हां घणे आहे का फिगर माना त तव्हां कुल घणा माण्हू आहियो? हिते मां रहंदी आहियां, मुंहिंजो चेलो हिकिड़ो मूंसां गॾु रहंदो आहे, बाक़ी ही फ़क़ीर आहे मुंहिंजो, इहो बि पोटो चेलो आहे मुंहिंजो, इहा बि रहंदी आहे असां सां। ॿिया बि इलाही आहिनि, यानी कि हिते 5 आहिनि 10 आहिनि? न 10-15 थी वेंदा, 10-15 थी वेंदा। अच्छा त पोइ तव्हां सभु गॾु रहो या अलॻि अलॻि रहो? न कुझु पंहिंजे फैमिलियुनि में रहंदा आहिनि, कुझु मूंसां बि रहंदा आहिनि जेको आहे। त उहे माना जेके आहिनि, अच्छा जेके चओ था त फैमिलीज़ में गॾु रहंदा आहिनि त उन्हनि सां पंहिंजे फैमिलीज़ जे अंदरि रहण में बि त मसइला हूंदा न? ॾाढा मसइला उन्हनि खां, पंहिंजी फैमिली उन्हनि जो क़दुरु न कंदी आहे। फैमिली उन्हनि खे उथंदे वेहंदे जेको आहे बसि हिकिड़ी गंदी निगाह सां ॾिसंदी आहे। असां उन्हनि जो बि ख़्यालु था करणु चाहियूं, उन्हनि जी फैमिलियुनि सां बि असां ॻाल्हाइण था चाहियूं त जेको आहे तव्हांजा बच्चा आहिनि, अगरि हिननि खे अलाह साईं अहिड़ो रूह विधो आहे, अहिड़ी इन्हनि जी फील्ड में अची विया आहिनि त तव्हांजा बच्चा आहिनि, तव्हां उन्हनि खे हथु रखंदव त माशरो बि उन्हनि जी इज़त कंदो। अगरि तव्हां उन्हनि खे जेको आहे धुतकारदव त माशरो त उन्हनि खे अॻ में ई धुतकारदो नी। माशरो त अॻ में ई तयारु थियो वेठो आहे असांजे लाइ। अच्छा हिन वक़्तु माना जेके टाउन्स में जेके रिज़र्व सीटुनि में अव्हां जी जेका सीट रखी वई आहे त अव्हां खे असां हिन वक़्तु ताईं राब्तो जो न कयो वियो आहे त अव्हां छा चवंदो हितां जा जेके मुक़्तदर हल्का आहिनि जिन खे अव्हां सां राब्तो करणु घुरिजे? मदई जी टाउन में त घटि में घटि तव्हां सां ई राब्तो न थियो आहे त मतिलबु कंहिंसां बि न आहे राब्तो थियो। त अहिड़े तरीक़े सां गड़ियासीन टाउन में बि जेकॾहिं कंहिंसां राब्तो थिए हा त उहो बि तव्हां सां कुझु न कुझु डिस्कस थिए हा त उते बि न थी सघियो आहे त अव्हां इन्हनि माण्हुनि खे छा चवंदव? मां इहो ई चवंदुमि त इन्हनि माण्हुनि खे असांजो ख़्यालु न आहे, असांजे लाइ का हिननि जे दिलि में इज़त न आहे, असांजे लाइ रिस्पेक्ट न आहे हिननि वटि। तंहिंजे करे असांखे हिननि में आगाह कयो या हिननि असांखे न चयो जेको आहे अलाए पोइ छा जे करे बि। मां वधीक कुझु बि नथी चई सघां हिननि माण्हुनि खे, पर हिननि माण्हुनि खे असांजो ख़्यालु रखणु घुरिजे। छो जो असां हिननि जे बचनि जा दुआगा आहियूं, हिननि जे बचनि जो ई ख़ैरु वठी खाईंदा आहियूं, उन्हनि खे असांजो ख़्यालु रखणु घुरिजे। पर हिन वक़्त ताईं कंहिं बि असांजो ख़्यालु न रखियो आहे। असां पंहिंजो ख़्यालु पाण रखणु था चाहियूं। अगरि असां अॻिते वियासीं वधियासीं त असां ज़रूरु मुंहिंजी जेका कम्यूनिटी आहे मां इन जो ॾाढो ख़्यालु रखंदुसि। ठीकु आहे, असांजी वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन मां तव्हांखे जेको आहे त मां उन्हनि क़ुवतुनि खे ऐं उन्हनि दोस्तनि ऐं साथियुनि खे बि मां रिक्वेस्ट ज़रूरु कंदुमि त जॾहिं गवर्नमेंट ऑफ सिंध हिननि जे लाइ हिकिड़ो ख़ासि एहतमाम बि कयो आहे, हिननि जे लाइ सीट्स बि माना जेके आहिनि क्रिएट कयूं आहिनि त हिननि जो हक़ु जेको आहे हिननि खे ॾिनो वञे ऐं हिन क़िस्म जा माण्हू हिते कम्यूनिटी जा मौजूदु बि आहिनि ऐं पंहिंजे राइट्स जी डिमांड बि कनि था ऐं हिननि जी ख़्वाहिश बि आहे त असांखे माना जेको पार्ट आहे उहो प्ले करणु ॾिनो वञे, असांखे पंहिंजा हक़ जेके आहिनि उहे ॾिना वञनि ऐं असांखे पंहिंजूं जेके सीट्स आहिनि जेके गवर्नमेंट अनाउंस कयूं आहिनि असांजे लाइ उहे इन्हनि जो मुतालबो आहे त उहे असांखे ॾिनी वञनि। ऐं हीअ अफ़सोस जो इज़हार बि कनि था उन्हनि माण्हुनि जे हवाले तां त उन्हनि जेको आहे रिज़र्व सीटूं फिल कयूं हुयूं उन्हनि जो जेको आहे उहो ओत बि थी वियो ऐं हिननि खे को पतो ई कोन्हे को। जीअं बाक़ी जेके आहिनि हितां जे इंतिज़ामी हुकूक खां हिननि खे अलॻि थलॻि रखियो थो वञे, हिननि खे परे रखियो थो वञे, हिननि खे दूरि रखियो थो वञे, अहिड़े तरीक़े सां हीअ जेके मख़सूस हिननि जा हुकूक जेके हिन वक़्तु गवर्नमेंट ऑफ सिंध हिननि खे ॾिना आहिनि उन्हनि खे बि ॼाणी वाणी हिननि खे दूरि कयो वञे थो, जिन जो बि इहे अफ़सोस जो इज़हार कंदा। अच्छा तव्हां माना जेको आहे कुझु ॻाल्हाईंदव हिन हवाले सां? मां न ॻाल्हाईंदी आहियां। अच्छा तव्हां जेको आहे सो न ॻाल्हाईंदा हो त तव्हां माना इहो थोरो एतिरो ॿुधाईंदो त अव्हां सां माना हिते कहिड़ा मसइला आहिनि? फॉर एग्ज़ाम्पल कुझु जेके तव्हां चाहियो था भई त जेकर इहे मसइला न हुजनि त असां सुकून सां माना पंहिंजो कमुकार ऐं घुमी फिरी सघूं। जी हा, असां हेठि लहूं था माना माण्हू गंदी निगाह सां ॾिसनि था, असांजी दिलि साफ़ु आहे, ॿियो त कुझु कोई न करे सघंदो आहे, नथी ॻाल्हि सघां मां। अच्छा मतिलबु इहो त ईअं ई थियो त माना अमन अमान जे हवाले सां इहा ॻाल्हि थी न त मसइलनि जेको आहे माण्हू आहिनि अच्छा ॾिसनि था सिर्फ़ु, बाक़ी त को मसइलो न आहे न कंहिं क़िस्म जी। ॾिसण लाइ त ॾिसो त ज़माने में भला हर को अचे वञे थो हुनखे हर कोई ॾिसे थो। घणा मसइला आहिनि, असांखे तंगी बि कंदा आहिनि, के माण्हू बदतमीज़ी बि कंदा आहिनि, 5 आङुरियूं बराबरि न आहिनि। जी हा इहो था चवनि। अच्छा पोइ जेके माण्हू तव्हांखे तंग था कनि मसइलनि जा जंहिंजो जेको रवैयो आहे बिहेवियर आहे तव्हांखे पसंदि न हूंदो आहे त तव्हां पुलिस स्टेशन ते कॾहिं विया हो हुननि जी डांह खणी? न असां कॾहिं न विया आहियूं। अच्छा कॾहिं बि तव्हां न विया? न असां न विया आहियूं। छाजे करे भला? छो त जॾहिं माण्हू अगरि कंहिंसां
असां छा आहे इन जे करे पुलिस स्टेशन न वेंदा आहियूं त असां फ़क़ीर आहियूं, घर घर पे असां घुमंदा आहियूं, मुरादूं वठी खाईंदा आहियूं। असां वरी बि उन्हनि खे दुआऊं ॾेई छॾंदा आहियूं, प्यार सां सम्झाए छॾंदा आहियूं, बाबा असां सां न कयो, असां फ़क़ीर आहियूं, असांखे बि जीअण जो हक़ु आहे, तव्हां असांजो जीअण छो था तंग कयो। असां उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं, जेको न सम्झंदो आहे असां दूरबाश थी वेंदा आहियूं, वरी पासो करे हलिया वेंदा आहियूं। असां कंहिंखे कॾहिं कॾहिं बि कोई अहिड़ो इतफ़ाक़ न आहे थियो जो तव्हां माना कोई अहिड़े क़िस्म जी हार्ट तव्हांजी थी हुजे, तव्हांखे तकलीफ़ कंहिं या ॾुख पए थो हुजे जो तव्हां हुनजी दांह खणी, ज़ाहिर ॻाल्हि आहे की पुलिस स्टेशन बि त अव्हां जे लाइ ई आहे न, असांजे लाइ। हा, पुलिस स्टेशन असांजे लाइ आहे। पुलिस या तव्हांखे वरी आईंदा वरी अञा माना तकलीफ़ जो ख़तरो हूंदो आहे? न, पोइ इहा ई ॻाल्हि आहे न, त सुभाणे असां अगरि थाणे ते वञूं, उन्हनि खे असां कोई एक्शन उन्हनि जे ख़िलाफ़ु खणायूं, सुभाणे असांखे उहो को नुक़सानु ॾेई छॾनि, पोइ इन जे करे असां न वेंदा आहियूं। जी ठीकु आहे, सनी वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, जेकॾहिं वक़्तु रहियो ऐं हिननि खे इहे सीट्स अलाट कयूं वयूं ऐं हीअ पंहिंजे हिननि जेको आहे उन्हनि सीट्स ते वेठा, त बाक़ी जेके आहिनि बि हिननि सां मुलाक़ात थींदी रहंदी ऐं हिननि जी सर्विसिस खे बि तव्हांजे साम्हूं शो कयो वेंदो त हीअ जेको टाउन जे अंदरि वेही करे कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस हिन वक़्तु माना ॾेई रहिया आहिनि या ॾियणु चाहिनि था ऐं छा रुकावटूं आहिनि हिननि जे लाइ। थैंक यू।